बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, तव्हां ॾिसी रहिया आहियो प्रोग्राम मैरान क्लिनिक खां ऐं डॉक्टर फारूक टालपुर। प्रोग्राम जी शुरूआति बेटाई साईं जी अमर सिट सां कंदासीं त अघाई सगा थिया जे वेठा वटि वेझनि। व्यूअर्स, असांजे वाइटल ऑर्गन्स में या जेके असांजा अहम उज़्व आहिनि जिस्म जा, उन्हनि में लिवर या जिगर जो अहम रोल आहे। लिवर उहो ऑर्गन आहे जंहिंजा मुख़्तलिफ़ फंक्शन्स आहिनि ऐं उन्हनि फंक्शन्स में जेकॾहिं किथे का ख़राबी थिए थी त पूरी जान खे ख़तरो लाहक अची थो वञे। लिवर जा जेके ख़ासि प्रॉब्लम आहिनि उन्हनि में घणो करे हिन वक़्तु जेको प्रिवेलिंग सिचुएशन आहे उहो आहे हेपेटाइटिस ऐं फैटी लिवर। ही उहे मर्ज़ आहिनि जिन जे करे लिवर ते एतिरा मुज़र असरात पवनि था जो ज़िंदगी जेकॾहिं उन्हनि जे करे कॉम्प्लिकेशन्स थियनि था त मुश्किल थी वञे। हेपेटाइटिस या फैटी लिवर या जेको चर्बी वारो जंहिंखे जिगर असां चऊं था, उन जा कारण कहिड़ा थी सघनि था ऐं उन्हनि जा सबब कहिड़ा आहिनि, उन्हनि जूं अलामतूं कहिड़ियूं आहिनि, इन हवाले सां अॼु गुफ़्तगू कंदासीं त इन्हनि बीमारियुनि में कहिड़ियूं अलामतूं ज़ाहिर थियनि थियूं ऐं इन्हनि बीमारियुनि खां कहिड़े तरीक़े सां असां पाण खे बचाए सघूं था या प्रिवेंटिव मेयर्स अख़्तियार करे असां इन्हनि बीमारियुनि खां पाण खे बचाए सघूं था। बुनियादी तौर ते इलाज जीअं चवंदा आहिनि त जेको इलाज आहे उन खां बहितर आहे त माण्हू उन जो एहतियात करे। सो इंग्लिश में जीअं चवनि था त प्रिवेंशन इज़ बेटर दैन क्योर। त जेकॾहिं असां प्रिवेंट कयूं पंहिंजो पाण खे इन्हनि बीमारियुनि खां त असां उन्हनि कॉम्प्लिकेशन्स खां बची सघूं था ऐं उहो बर्डन जेको सोसाइटी ते बीमारियुनि जे करे पवे थो उन खां पाण खे पंहिंजी सोसाइटी खे बचाए सघूं था। ऑफकोर्स हेपेटाइटिस जो जेको मर्ज़ आहे उहो हिन वक़्तु एतिरो फैलिजी चुको आहे ऐं फैलिजे पियो हींअर बि जो उन ते कंट्रोल हींअर लॻे पियो त थोरो मुश्किल थी पियो आहे। पर जेकॾहिं असां कुझु एफर्ट्स वठी उनखे प्रिवेंट करण जी कोशिशि कंदासीं त असां इन बीमारियुनि खां पंहिंजो पाण खे बचाए सघंदासीं। व्यूअर्स, अॼोके प्रोग्राम में गुफ़्तगू करण जे लाइ जेका महिमान शख़्सियत आहे, मल्टीपल उन जा पहलू आहिनि। मुख़्तसरनि उन्हनि जो तारुफ़ इहो थो कराए छॾियां त पाण प्रोफेसर आहिनि डिपार्टमेंट ऑफ मेडिसिन, लियाकत यूनिवर्सिटी ऑफ मेडिकल एंड हेल्थ साइंसिस में, ऐं पाण प्रेसिडेंट आहिनि सोसाइटी आहे फिज़िशियन्स जी, उन्हनि जा पाकिस्तान सोसाइटी ऑफ फिज़िशियन्स हैदराबाद चैप्टर जा पाण प्रेसिडेंट बि आहिनि। गॾोगॾु पाण सोशल वर्कर बि आहिनि। डेफिनेटली सोशल वर्क में संदन वॾो नालो आहे ऐं मुख़्तलिफ़ वक़्तनि ते इन्हनि एक्टिविटीज़ में पाण भरपूर हिसो वठनि था। साईं जन आहिनि जनाब डॉक्टर प्रोफेसर संतोष कुमार। अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम सलाम। थैंक यू फारूक भाउ, तव्हांजो थैंक यू, तव्हां इनवाइट कयो ऐं असांखे ॾाढो सुठो लॻो तव्हां हिकिड़ा अवेयरनेस प्रोग्राम ऐं सोशल अवेयरनेस लाइ इहो प्रोग्राम रखो था माण्हुनि जे बचाव लाइ, इहो तमामु सुठो हिकदमि आहे। वॾी महिरबानी सर, तव्हां असांजे इन प्रोग्राम खे एप्रिशिएट कयो था। हाणे मुख़्तसरनि पाण इन हवाले सां गुफ़्तगू कयूं था त जेको लिवर जी बीमारी आहे, ख़ासि तौर ते फैटी लिवर या हेपेटाइटिस, त हेपेटाइटिस आहे छा, उन जा कहिड़ा क़िस्म आहिनि ऐं उन जा कहिड़ा सबब आहिनि? फारूक भाई, इहो तमामु हिकिड़ो कॉमन ऐं आम सुवालु आहे जेको असांजी सोसाइटी में, जीअं हींअर हार्ट सीज़न आहे ऐं अॻु में बि असांजो हिकिड़ो प्रोग्राम ते ऑलरेडी 6 मंथ 1 ईयर बैक थी चुको आहे। हाणे जेको हेपेटाइटिस जो जेको वर्ड असीं चवंदा आहियूं, इहो हिकिड़ो आहे हिकिड़ी सोजन इन्फ्लेमेशन ऑफ द लिवर सेल्स, जिगर जेको असांजी बॉडी जो आहे न। हाणे इन जा कारण इलाही आहिनि। इन जा कारण वायरस बि आहिनि, बैक्टीरिया बि आहिनि ऐं कुझु अहिड़ी ऑटोइम्यून डिज़ीज़ बि आहिनि ऐं इन सां गॾु कुझु फैटी खाधा पीता जेके उन्हनि जे करे। पर असां जेको लफ़्ज़ हींअर हिन दौर में जीअं हिकिड़ो असांजो जेको सैनिटेशन्स, हार्ट सीज़न आहे, ॿार जूसिस, फ्रेश जूसिस ऐं मल्टीपल इन्फेक्टेड माण्हू जेके इहे जूसिस वठनि था, उन में जेको एक्यूट हेपेटाइटिस थींदो आहे उहो हूंदो आहे वायरल इंड्यूस, जेको ख़ासि करे हूंदो आहे हेपेटाइटिस ए ऐं ई वायरस। इहो हूंदो आहे जेको ओरल फीकल रूट्स, जेको असीं खाऊं था पियूं था, ओरल फीकल रूट्स जे थ्रू थींदो आहे। ठीकु आहे, इनखे चइबो आहे एक्यूट हेपेटाइटिस। ऐं इहो एक्यूट हूंदो आहे, माण्हू खे ज़्यादातर अखियूं हेॾियूं थी वेंदियूं आहिनि, उल्टियूं शुरू थी वेंदियूं आहिनि, पेट में सूरु थींदो आहे। ठीकु आहे, ऐं इहा एक्यूट इमरजेंसी वेंदा आहिनि। ठीकु। ऐं मुख़्तसरनि थोरो तव्हांजी ॻाल्हि खे मां माज़रत सां कटियां पियो त ओरोफिकल रूट मां असां पंहिंजे व्यूअर्स खे ॿुधायूं त वात खां वठी नेकाल वारो बिल्कुलु जेको अॼुकल्ह कॉमन आहे असां, छो त गर्मी आहे न, त माण्हू किथे बि जूस पियो हले, किथे जीअं पाण कमंदे जीअं पाण चवंदा आहियूं उनखे जूसिस अॼुकल्ह
त टोटली दे आर बाज़ार में अफेक्टेड जेके बाज़ार उन सफ़ाई सुथराई जो को अकाउंटेबिलिटी कोन्हे ठीकु आहे त माण्हू वीचारा वञनि था गर्मी आहे हॉट सीज़न आहे वञनि था पोइ उनजे करे ही इन्फेक्शन स्प्रेड थिए थो ठीकु आहे इहो अॼुकल्ह असांजी हॉट सीज़न में हींअर असांजी एमरजेंसीज़ ओपीडी में डायरिया एक्यूट हेपेटाइटिस जा केसिस आहिनि ठीकु आहे ॿियो जेको तव्हां चओ था न हेपेटाइटिस उहा क्रॉनिक हेपेटाइटिस जीअं हेपेटाइटिस सी आहे बी वायरस आहे हाणे इहे जेके आहिनि सो पाणी या ओरल फीकल रूट जे ज़रिए न थींदा आहिनि ठीकु आहे उहे ब्लड ट्रांसफ्यूजन आहे तव्हांजा का प्रोसीजर आहिनि या किथे को अॼु सर्जरी डेंटल थिए पई या मदर मां औरत ॿार खे शिफ्ट थिए थो ठीकु आहे पर पाण जा जेके ही प्रोग्राम हलनि पिया ही जेके रेगुलर तव्हां करियो था उनजो ॾाढो बेनिफिट थियो आहे त ही जेको स्प्रेड आहे उहो घटिजी वियो आहे माण्हू में शौर तव्हां लेबोरेटरी में ब्लड वठणु वञो था उनजी स्क्रीनिंग प्रॉपर थिए थी बी सी ऐं तव्हांजो HIV तव्हांजे डिफरेंट वायरस उनजे करे ही जेको स्प्रेड आहे न क्रॉनिक हेपेटाइटिस उहो घटिजी वियो आहे सही जेको मेन तव्हांजो हो न फैटी लिवर नाउ डेज ए बिग प्रॉब्लम इन आवर सोसाइटी इहो असांजो हींअर हिकिड़ो अलमियो आयो जेको फैटी लिवर जीअं असीं चऊं त इहो कॉमन हींअर असांजी सोसाइटी में आहे जेको मेन काज़ आहे हेपेटाइटिस जो राइट जीअं तव्हां चओ न हाणे जून आहे मे बी इहो स्प्रेड पर WHO जी जेका क्राइटेरिया आहे त 2030 ताईं इहो बिल्कुलु इरेडिकेट हुजे गुड पाण जी अवेयरनेस थिए पई पाण प्रिवेंशन ते ॻाल्हायूं था उनजो बेनिफिट थियो आहे हाणे असां वटि एतिरा केसिस इन OPDs में एमरजेंसी में उहो न आहे जेतिरी असां वटि 4 ईयर बैक या 5 ईयर बैक जेको बर्डन हो उन मां घटिजी वियो हाणे वरी असां वटि फैटी लिवर इंड्यूस मैसल्ड जे असीं चवंदा आहियूं नेफल्ड माना मेटाबॉलिक स्टीटोटिक लिवर डिज़ीज़ ठीकु आहे चर्बीअ करे हाणे असांजो माण्हुनि जो खाधा पीते जो स्टाइल ठीकु आहे ऐं असांजो सेडेंटरी लाइफ स्टाइल असांजी थोल मिठे जो इस्तेमालु घणो आहे पाण जी हलचल आहे ई कोन एक्सरसाइज़ आहे ई कोन उनजे करे असांजी सोसाइटी में फैटी लिवर वधियो आहे इन करे असां वटि हर 18 साल खां पोइ जेको मथे उनमें ऑलमोस्ट असीं ॾिसूं पिया त 30 to 40% प्रिवेलेंस आहे फैटी लिवर जो असांजी सोसाइटी में बिग नंबर आहे ऐं जेकॾहिं असां ॾिसूं जेकॾहिं उहो वरी जेकॾहिं उन सां गॾु शुगर आहे कंहिंखे ब्लड प्रेशर आहे ऐं ॿियूं के डिज़ीज़ आहिनि त पोइ इहो 50+ थी थो वञे मतिलबु अञा हुनजो रेशो वधी हा इन करे फैटी लिवर जो अॼुकल्ह असां वटि मेन फीचर्स आहिनि हेपेटाइटिस जा त अॻु में असां हेपेटाइटिस सी ते ॻाल्हायूं था बी ते ॻाल्हायूं था ऐं छाजे करे त गवर्नमेंट ऐं असांजी जेके पब्लिक सेक्टर वारी हॉस्पिटल्स आहिनि या कुझु प्राइवेट सेक्टर आहिनि त अॼुकल्ह B ऐं C जी स्क्रीनिंग थिए थी त उनजी ट्रीटमेंट्स अवेलेबल आहे हाणे इहा ट्रीटमेंट घर वेठे बि तव्हांखे कंहिं बि लोकल हॉस्पिटल में वञो था त C जो ट्रीटमेंट इज़िली अवेलेबल आहे जीअं असांजी पब्लिक सेक्टर जी हॉस्पिटल आहे जेके C पॉज़िटिव आहे त तव्हांखे 3 महीने जो कोर्स मिलियो वञे 100% क्योर आहे 98 to 100% ठीकु आहे या B आहे C हेपेटाइटिस C जो क्योर आहे टेबलेट मिलनि पियूं ऐं इज़िली असां वटि इहे जेके डायरेक्ट जेके एंटीवायरल थेरेपी आहे उहा अवेलेबल आहे ऐं उन सां माण्हुनि खे बेनिफिट थिए थो कॉम्प्लिकेशन खां बचनि था ऐं अॻियां हली जेके जिगर में कैंसर थियनि था उन मां बि उनखे रुकावट थिए उन में बची था वञनि त हीअ जेको तव्हांजा प्रोग्राम आहिनि इहे बेस्ड आहिनि ऐं इन सां बेनिफिट थिए थो असां जेके डिफरेंट कैंप्स लॻायूं था सिंध जे अंदरि डिस्ट्रिक्ट्स में पोइ माण्हुनि में अॻु में वेंदा हुआसीं त हेपेटाइटिस C या B जी स्क्रीनिंग कंदा हुआसीं त रेशो हाई हूंदो अॼु असीं वञूं था त इहो रेशो घटि आहे पर ॿियूं मेटाबॉलिक डिसऑर्डर जा रेशा वधीक आहिनि जीअं शुगर घणी वधी वई आहे ठीकु मतिलबु जिते जिते असां अवेयर कयूं पिया पंहिंजी पब्लिक खे उते माण्हुनि में शौर अचे थो उन में डिक्रीज़ आहे त उन में हेपेटाइटिस C B जो थोरो रेशो पहिरीं खां प्रिवेलेंट घटि आहे माण्हुनि में अवेयरनेस आहे माण्हू केयर कनि था अञा बि नीड आहे ज़रूरत आहे मतिलबु अवेयरनेस नीड आहे छाकाणि त सोसाइटी में इहे सभु शयूं जेके हलनि पियूं थियूं उहे त अञा ताईं हलनि पियूं मिसाल असां वटि जेको सैनिटेशन जो निज़ाम आहे उहो बहितर न आहे ड्रिंकिंग वाटर जो जेको निज़ाम आहे उहो बहितर पाणी असीं जेकॾहिं इहो गवर्नमेंट इन्हनि ते करे सैनिटेशन थिए त ओवरऑल असांजो हेपेटाइटिस A E वायरस खां असां बची सघूं था जेको अञा ताईं असां केस अचनि था प्रेगनेंसी में हेपेटाइटिस जा केसिस घणी अचनि पिया ॿारनि में असां वटि ज़्यादा केसिस अचनि पिया जेके वॾनि में त हींअर ऑलमोस्ट असांजी जेके OPDs आहिनि या जेके असांजी इमरजेंसीज़ आहिनि उनमें ऑलमोस्ट डायरिया दस्त पेचिश एब्डोमिनल पेन अखियूं पीलियूं थी वञणु ऐं सूर इहे हेपेटाइटिस जंहिंजो कारण A and E वायरस आहे जेको असांजे सैनिटेशन जेको जिते असांजो ओरल हाइजीनिक कंडीशन सही न आहे
जिते असांजा खाधा पीता स्टरलाइज़ न आहे या पाणी साफ़ु न आहे ऐं असांजो आम माण्हू त उहो ई यूज़ करे थो सही त जिन जी इम्यूनिटी स्ट्रांग आहे त ठीकु आहे ओवरऑल मोस्टली असांखे इहे केसिस आहिनि हार्ट सीज़न में ज़्यादा था वञनि मतिलबु इन 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 हवाले सां जेतिरो असां प्रिवेंट करे सघूं था त इनखे प्रिवेंशन इज़ बेटर हाणे ख़ासि तौर ते जेकॾहिं असां ॾिसूं था त फैटी लिवर में जेकॾहिं को माण्हू इन्वॉल्व थिए थो त उनजी मॉर्टेलिटी रेट जे हवाले सां ज़रूरु तव्हांखां पुछंदुसि त उनजी मॉर्टेलिटी रेट में केतिरो इज़ाफ़ो थिए थो या इहो एतिरी फैटी लिवर ख़तरनाक न आहे मूंखे नंढी ब्रेक लाइ चयो पियो वञे ब्रेक वठंदासीं वापसि ईंदासीं त पाण ते कंदासीं व्यूअर्स प्रोग्राम में नंढी साई खां पोइ जल्दी था मोटूं असां सां गॾु रहिजो वेलकम बैक व्यूअर्स प्रोग्राम में नंढी साई खां पोइ हिकु दफ़ो ॿीहर हाज़िर ऐं असां सां गॾु आहिनि प्रोफेसर डॉक्टर संतोष कुमार डॉक्टर संतोष जीअं ब्रेक खां पहिरीं मूं चयो त वापसि ईंदासीं त फैटी लिवर जे हवाले सां इहो अहम हिकिड़ो सुवालु आहे त छा फैटी लिवर एतिरो ख़तरनाक आहे जो हुन में मॉर्टेलिटी जा रेट थी सघनि था यस जेकॾहिं तव्हांजी अर्ली ऐं इनिशियल फेज़ में डायग्नोज़ नथो थी सघनि तव्हांजी बीमारी जी सही तशख़ीस नथी थिए त इट्स डेंजरस पर जेकॾहिं तव्हांजो इनिशियल स्टेज में फैटी लिवर डायग्नोज़ त 100% क्योर आहे ठीकु आहे 100% इलाज आहे छो त फैटी लिवर इट इज़ कॉल्ड एज ए मेटाबॉलिक डिसऑर्डर ठीकु आहे जिन जो अॼुकल्ह टर्म यूज़ हूंदो आहे मैसल्ड मेटाबॉलिक स्टीटोटिक लिवर डिज़ीज़ माना जिगर जे अंदरि चर्बी हाणे इहो छो थी थिए उहो तव्हांखे मूं पहिरीं इहो अर्ज़ु कयो त असां सिंधी रवाज में बि मिठो खाइणु लूण जो इस्तेमालु ऐं अॼुकल्ह हलणु चलणु आहे कोन असांखे सभु को वेठो आहे थोल वधे पई वर्ज़िश आहे कोन इहे मेन कारण आहिनि असांजो लाइफ स्टाइल जो जेको चेंज आयो आहे असां नेचुरल चीज़नि खां हटी हलिया आहियूं सिंथेटिक चीज़नि में हथरादी जो आर्टिफिशियल त उनजे करे असांजो फैटी लिवर जो रेशियो वधियो आहे हाणे फैटी लिवर जो रेशियो ऑलमोस्ट 30% खां 40-45% ताईं आहे पर जेकॾहिं तव्हां ॻाल्हाए जो मौत हा बिल्कुलु तव्हांखे इन जा एग्ज़ाम्पल हर घर में फैटी लिवर आई थिंक जेकॾहिं जीअं हाइपरटेंशन ऐं डायबिटीज़ जेतिरी स्ट्रॉन्ग आहे हर 3 माण्हू खे डायबिटीज़ जी जेकॾहिं प्रिवेलेंस आहे या हाइपरटेंशन 40 खां पोइ हर ॿिए खे आहे त ऑलमोस्ट फैटी लिवर बि हर चौथे खे न पर 5, 6, 7, 8, 9 खे हूंदो दैट्स डेफिनेट हाणे इन में सीरियसनेस तॾहिं आहे जॾहिं इहो फैटी लिवर सेरोसिस में थिए सेरोसिस में जिगर कमु करणु छॾे वञे कमु करे ई न हाणे उन कंडीशन में असां ॾिसूं था असांजा कुझु मिट माइट असांजा रिश्तेदार असांजा पंहिंजी मदर शी वॉज़ नॉर्मल नो हेपसी नो हेपेटाइटिस सी नो वायरस ऐं डायबिटीज़ ओनली ठीकु ऐं स्क्रीनिंग बि प्रॉपर थिए पई ऐं विदिन 10 ईयर बैक उनखे एटलीस्ट हिकिड़ो प्रॉब्लम आहे ब्लीडिंग फ्रॉम माउथ मां ओचितो ब्लड अचे हाणे मदर सभु शइ कंट्रोल शुगर आहे ठीकु आहे उनजी दवाऊं हलनि पियूं ब्लड प्रेशर कंट्रोल आहे किथां थियो इमीडिएटली पोइ असां हैदराबाद में एंडोस्कोपी कराई त ख़बर पई त इहो वायरसिस आहिनि किथां नस खुली वई आहे छो थी वियो आहे त बिल्कुलु सही आहे पोइ असां जॾहिं हुनजी रूटीन टेस्ट में अल्ट्रासाउंड जेके प्रीवियसली 1 साल पहिरीं नॉर्मल आहे ओनली सीधी फैटी लिवर उहे हलिया विया सेरोटिक में उनजो रीज़न इहो आहे त जेकॾहिं तव्हांजो लाइफ स्टाइल में मूवमेंट कोन्हे मदर आहे त ज़रूरु उनजी उहा एक्सरसाइज़ उहा मूवमेंट एतिरी स्ट्रॉन्ग कोन्हे जेतिरी उहो बिफोर 70 हुई 70 साल खां पोइ उनजी मूवमेंट घटण जे करे पोइ खाधा पीता उहे ई साॻिया पोइ उहो फिट वधणु उहो ओबेसिटी ऐं इहो थोल इन जे करे पोइ फैटी पोइ इहो तव्हांजो मेसल्ड पोइ इहो सेरोसिस पोइ जॾहिं सेरोटिक थिए थो पोइ मॉर्टेलिटी जा चांसिस ज़्यादा आहिनि उन में कॉम्प्लिकेशन ज़्यादा आहिनि पर जेकॾहिं ग्रेड 1 आहे ग्रेड 2 आहे पोइ असां फिब स्कोरिंग कराईंदा आहियूं रेगुलर ईयरली कंदा उन में रिवर्स आहे जेकॾहिं हू प्रॉपर पंहिंजी लाइफ स्टाइल खे चेंज करे न त सुठियूं दवाऊं अची वियूं आहिनि त ज़िंदगी में असां वटि मेडिसिन में फ़र्क़ु बि असां जेको यूनिवर्सिटी में ॿारनि खे बि इहा जेका अकेडमिक पर्पज़ में पढ़ायूं था इहा ई आहे त लाइफ स्टाइल 3 इलाज आहिनि जेके असांजे हिन फील्ड में एज़ ए फिज़िशियन रखूं था डाइट नॉन फार्माकोलॉजिकल जेके चइबो आहे लाइफ स्टाइल मॉडिफिकेशन देन ड्रग्स carb drugs and different drugs are available and now after COVID there is big change in the pharmaceutical company. बिल्कुल सही. Third intervention surgical procedure. सही. तो असां surgical procedure में लास्ट में वञूं था असांजो फर्स्ट आहे त नॉन फार्माकोलॉजिकल
प्रिवेंशन इज़ बेटर देन क्योर। बिल्कुलु त असीं पंहिंजी डाइट में नमक जो इस्तेमालु घटायूं, मिठी शयुनि जो इस्तेमालु घटायूं ऐं डेली 30 खां 45 मिनट वॉक करियूं, एक्सरसाइज़ करियूं ऐं पंहिंजी डाइट में फैटी जेके हाई कोलेस्ट्रॉल उन जो यूज़ घटि करियूं। ऑलमोस्ट 70 खां 90% तव्हांजा प्रॉब्लम घटिजी वेंदा ऑलमोस्ट। इन मां त ज़ाहिर इहो थियो त जेकॾहिं असां पंहिंजी थोरो लाइफ में चेंज आणियूं त असां इन्हनि बीमारियुनि खां पाण खे बचाए सघूं था, बजाए जो इन्हनि बर्डन्स जो शिकार थियूं, दवाऊं खाऊं, मेडिसिन्स ते रहूं, उन खां बहितर आहे त प्रिवेंट करे पंहिंजो पाण खे पर फारूक भाई इहो चवणु सवलो आहे, एग्ज़ैक्टली ॻाल्हाइणु सवलो आहे, पर हुन ते अमल करणु ॾाढो ॾुखियो आहे। एब्सोल्युटली राइट। पर जॾहिं कबो अमल त ॾाढो मज़ो ईंदो। असां जॾहिं दावतुनि में वञूं था, दावतुनि में ॾिसूं था त माण्हुनि जे साम्हूं जॾहिं डिशिस अचनि थियूं त उहे कोशिशि इहा कंदा आहिनि त जेतिरो थी सघे ओतिरो खाई वठनि, शायदि इहो उन्हनि जो वरी असांखे नंबर न मिले। एग्ज़ैक्टली इहो त असांजो सर इहो असां पहिरीं जॾहिं असां हूंदा हुआसीं त शायदि इहो असांखे लॻंदो त जिते अनएडुकेटेड, जिते इलिटरेट असांजी पॉपुलेशन आहे ऑलमोस्ट 70% खां ज़्यादा आहे ऐं जेको यूनिवर्सिटी ताईं पुॼे थो उहो सम्झो क्रीम आहे सोसाइटी जो। माना जेको यूनिवर्सिटी में ॿारु पुॼे थो पढ़ियलु लिखियलु छोकिरो कहिड़े बि डिपार्टमेंट 8% पॉपुलेशन आहे, पर जॾहिं तव्हां ॾिसो उते बि डिशिस खुलनि थियूं त उहो लॻे ईअं थो वरी नंबर न ईंदो। डेफिनेटली मतिलबु उनमें अवेयरनेस ऐं हीअ जेके असांजा प्रोग्राम आहिनि ॾाढा बूस्टअप, इहे असांजी आवाम खे बूस्टअप था ॾियनि, एनर्जी था ॾियनि, त इन मां कुझु न कुझु लर्निंग थिए। अच्छा हाणे मूंखे नॉर्मली जीअं तव्हां ज़िक्र कयो त फैटी लिवर में इहे सभु शयूं जेके तव्हां ॿुधायूं उनमें ईअं आहे त को माण्हू नॉर्मल वेट में उनखे फैटी लिवर? यस बिल्कुलु आहे। इन जे लाइ फारूक भाई असां हिकिड़ा अवेयरनेस प्रोग्राम, तमामु मेगा अवेयरनेस प्रोग्राम, जीअं आऊं पाण एज़ ए चेयरमैन ऐं मेडिकल डिपार्टमेंट लम्स जो, त हिकिड़ो उन जी पॉइंट ऑफ असां लम्स में बि प्रोग्राम रखिया आहिनि ऐं ओवर पाकिस्तान सोसाइटी ऑफ फिज़िशियन जो हिकिड़ो फोरम आहे असांजो पाकिस्तान जो, जंहिंमें असांजा फिज़िशियन पूरे पाकिस्तान जा, चाहे सिंध KPK आहे, पंजाब आहे, बलोचिस्तान आहे, त असां हींअर सिंध में वॾा मेगा प्रोग्राम रखिया आहिनि। जीअं पाण रमज़ान खां अॻु में हिकिड़ो असां इंडस होटल में हिकिड़ो प्रोग्राम जे पूरी मेडिकल यूनिवर्सिटी सिंध जूं, जंहिंमें लम्स लीड बि कयो। उनमें असां इहो ई प्रोग्राम फैटी लिवर विथ गट डिसऑर्डर, मेटाबॉलिक डिसऑर्डर गट, उनमें असां सॼी जेके असांजा स्कॉलर आगा खान, डाओ इंटरनेशनल, बकाई, लियाकत नेशनल, ज़ियाउद्दीन, बहरिया, जना, असांजी लम्स त लीड पे कयो, इसरा, पम्स, लारकाणू, महर मेडिकल, गंबट, मोहम्मद, इंडस, असां जेके बि एशियन मां असां पंहिंजी सॼी टीम खे घुरायोसीं। इहो इन करे त असांजे पंहिंजे उन सां गॾु जेके बि जूनियर कंसलर ऑलमोस्ट असांजे इंडस जो सॼो हाल ऐं 2 रखियासीं हुन में सेमिनार, 8 लेक्चर हुआ, 8 ऐं उनमें असांजो इहो ई हो ॿारनि खे त पंहिंजी सोसाइटी में वञो, इहा स्प्रेड करियो त हाणे फैटी लिवर इज़ अ बिग प्रॉब्लम, त इन जो असां कीअं पंहिंजी फैमिली में घटायूं। ऐं असांजो सैटरडे बिफोर इहो असांजो 3 डेज़ बैक असां नवाब शाह में प्रोग्राम रखियोसीं पम्प्स में, जेको असांजे वाइस चांसलर खे शाबाश आहे ऐं उनजी टीम खे जिन इहो मेगा प्रोग्राम अरेंज करायो ऐं इहो PSP जे तरफ़ां, ऐं उन में असां मोर देन 500 जेके असांजा लीडर फ्यूचर जा आहिनि ॿार, फाइनल ईयर स्टूडेंट, पोस्ट ग्रेजुएट फ्यूचर आहिनि, उन्हनि में इहा सोसाइटी में अवेयरनेस त तव्हां जिते वञो पंहिंजी कम्युनिटी में त यू आर ए डॉक्टर, यू आर ए रोल मॉडल, यू आर ए लीडर, त इहे अवेयरनेस ॾियो, तव्हां पंहिंजे इलाज ते फोकस रहो, पर माण्हुनि खे पंहिंजी सिहत जे बारे में ॿुधायो, जिते वञो तव्हां उहा सिहत जे बारे में उनखे 5 हिंट ॾियो। त मुंहिंजो त हींअर ॿारनि खे 4 चीज़ूं चयल आहिनि, इहो पाण में करियो, 1 बेड, 1 पेशेंट, 1 डॉक्टर, 1 चेंज। तव्हां हिकिड़ो ई पंहिंजो डॉक्टर आहे जंहिं मरीज़ खे ॾिसे थो, उन बेड ते उन बीमारीअ ते हिकिड़ी चेंज आणियो, चेंज उहा कहिड़ी आणियो, बीमारी त ख़बर आहे हिनखे फैटी लिवर आहे। हाणे उनजी सोसाइटी में जेके उनजा रिश्तेदार, उनजी फैमिली, तव्हांजी काउंसलिंग डेली थिए, जेकॾहिं उहो 5 डेज़, 3 डेज़, 7 डेज़, 15 ॾींहं असां गॾु आहे, त असांजे हिन एरिया में जॾहिं वापसि घरु वञे त हिकिड़ो नॉलेजेबल पर्सनैलिटी हुजे। ठीकु आहे, यानी एतिरी उनखे अवेयरनेस ॾियो जो पंहिंजी सोसाइटी में इहा अवेयरनेस फैलाए सघे। बिल्कुलु, जीअं हाणे असांजो हीउ प्रोग्राम आहे, पाण 2 करियूं पिया, पर असांजा लाखों माण्हू ॾिसनि पिया, त असांजो हिन एरिया में जॾहिं हज़ारूं ॿार निकिरनि था त उहो पंहिंजे हज़ारूं विलेज, हज़ारूं ॻोठनि खे उहो रोशनी स्प्रेड कनि, उहो डार्कनेस ख़तमु कनि जेका असांजी आवाम में आहे। डेफिनेटली। सो ऐं इन हवाले सां छाकाणि त तव्हां वाइस चांसलर यूनिवर्सिटी
लफ़्ज़ जी ॻाल्हि कई आहे त उनखे एप्रिशिएट करण जी ज़रूरत बि आहे ऐं जहिड़े तरीक़े सां एडमिनिस्ट्रेटिवली या अकेडमिकली जेको कमु उजन साहब कयो आहे उन्हनि खे एप्रिशिएट सर कॉन्ग्रेचुलेशन्स थैंक सो तव्हांजी यूनिवर्सिटी खे बि शाबाश जो तव्हां हिन क़िस्म जा प्रोग्राम अवेयरनेस जा प्रोग्राम कयो पिया माण्हुनि खे अवेयरनेस ॾियो पिया ओके हाणे मूंखे हिन जी ॿुधायो त हिन जी अलामतुनि में या साइन सिम्टम्स में असां कीअं सम्झूं त द पर्सन इज़ हैविंग फैटी लिवर यस नॉर्मली तव्हां रूटीन में जीअं असां आहियूं तव्हां सभु हलूं पिया हुन में असांखे ईअं फील न थींदो पर जॾहिं बि तव्हां फील करियो पंहिंजो जिस्म में थकावट फटीगनेस फील करियो तव्हां पंहिंजो पाण खे वीक महसूसु करियो तव्हां सम्झो मां मुंहिंजो वज़न वधे पियो या मुंहिंजो वज़न किरे पियो या लेग्स पेन आहिनि क्रैम्प्स पिया थियनि या बॉडी एक आहे त या तव्हांखे ज़्यादा बुख पई लॻे या तव्हां फील पिया करियो ड्राइनेस खुश्की या अहिड़ी चीज़ अलामतूं आहिनि जेके तव्हांखे सम्झो पिया बार बार कुझु महीननि खां कुझु ॾींहंनि खां तकलीफ़ हलनि पियो त उन कंडीशन में को पंहिंजो जेको तव्हांजे प्राइमरी हेल्थ केयर वर्कर आहे BHU आहे या तव्हांजा बेसिक हेल्थ यूनिट आहिनि या तव्हांजा प्राइमरी हेल्थ यूनिट आहिनि जीअं तिलका हॉस्पिटल आहे या तव्हांजा डिस्ट्रिक्ट हेल्थ उते वेझी कंहिं बि हॉस्पिटल वञी पंहिंजी अलामत ॿुधायो त उते सिंपल जॾहिं बि अहिड़ी कंहिं अलामत हूंदा त पहिरीं शुगर जी टेस्ट कंदा आहिनि ब्लड प्रेशर चेक कंदा आहिनि ऐं ॿियो इमीडिएटली जेकॾहिं तव्हां में उहा अलामतूं त अल्ट्रासाउंड कंदा आहिनि त ऑलमोस्ट जिन जो बि हिन सिचुएशन में हीअ सिम्टम्स रहनि था ऐं कॾहिं कॾहिं असां नॉर्मल को सिम्टम न आहे उहो पंहिंजो ईअं स्क्रीनिंग में ईंदा आहिनि चेकअप करण लाइ त उन्हनि में फैटी लिवर ईंदो आहे त फैटी लिवर अचणु इहा सीरियसनेस ईअं डेंजरस शइ न आहे पर जेकॾहिं असीं उनखे पंहिंजो चेंज न करियूं पंहिंजे लाइफ स्टाइल खे दैन इट इज़ मोर डेंजरस त पोइ असांखे पंहिंजी लाइफ स्टाइल में कुझु चेंजिस आणियूं पवंदियूं खाधनि पीतनि में पंहिंजे हलत ऐं चलत में ऐं पंहिंजी जेका साइज़ असांजी वधे पई त उन घटाइण में उन में असांखे पंहिंजो पाण खे चेंज करिणो सो मेजर टूल हिन जो जेको आहे उहो आहे अल्ट्रासाउंड बि आहे बिल्कुलु ऐं उन सां कुझु स्क्रीनिंग टेस्ट बि आहिनि जंहिंमें असां लिवर फंक्शन टेस्ट असीं चवंदा आहियूं या कुझु ब्लड मार्कर्स असां कराईंदा आहियूं जीअं असां वायरल मार्कर हेपेटाइटिस C आहे B आहे कुझु ॿिया मार्कर्स असां कराईंदा आहियूं या कॾहिं कॾहिं असांखे शुगर हिकिड़ा फैटी लिवर ईंदा आहिनि उनखे शुगर न हूंदा पोइ असां वरी उनजो 3 महीननि जो हिकिड़ो हेमोग्लोबिन A1C आहे या RBS आहे IBS आहे यूरिन आहे त इहे कुझु अर्ली स्क्रीनिंग टेस्ट आहिनि जेके मेटाबॉलिक डिसऑर्डर खे शो कंदा मतिलबु इन्हनि मां असांखे ख़बर पवे थी त जेकॾहिं आहे कोई फैटी जो त उन में उहो न त असांजो उन में करिणो सिर्फ़ु इहो आहे त जेकॾहिं इहा फैटी लिवर अचे थो त घबराइण जी त का नीड कोन्हे फिब स्कोरिंग कंदा आहियूं ठीकु आहे जेकॾहिं उहो ग्रेड 2 3 या उन जे विच में आहे थैंक यू बिल्कुलु वठो इहो ज़रूरी आहे प्रोग्राम हिन ॾींहुं साई जो वक़्तु थियो आहे साई खां पोइ जल्दी था मोटूं पंहिंजी गुफ़्तगू खे जारी रखंदासीं साईं संतोष साहिब असां सां गॾु आहिनि वेलकम बैक व्यूअर्स प्रोग्राम में नड़ी साई खां पोइ हिकु दफ़ो ॿीहर हाज़िर आहियूं ऐं असां गुफ़्तगू कयूं पिया जिगर या लिवर जी बीमारियुनि जे हवाले सां ख़ासि तौर ते हेपेटाइटिस ऐं फैटी लिवर जे हवाले सां असां सां गॾु आहिनि प्रोफेसर डॉक्टर संतोष कुमार साहब डॉक्टर संतोष हाणे बुनियादी तौर ते फैटी लिवर घबराइण जी ज़रूरत कोन्हे जीअं तव्हां ॿुधायो मिसाल डायग्नोस थी थो वञे जेकॾहिं शुरू में सर डायग्नोस थी थो वञे त घबराइण जी ॻाल्हि न आहे त उन लाइ तव्हांखे कुझु मेयर वठिणा आहिनि उहो डॉक्टर जीअं तव्हांखे चवे उहो फॉलो करियो इनशाला इट विल बी रिवर्सिबल मतिलबु जेकॾहिं तव्हांखे शुगर आहे हुनखे कंट्रोल करियो ब्लड प्रेशर कंट्रोल करियो जेकॾहिं तव्हां वॉक नथा करियो पंहिंजी वॉक शुरू करियो खाधनि पीतनि में मिठियुनि शयुनि जो इस्तेमालु लूण जो इस्तेमालु जेको असां अॼुकल्ह लूण जो इस्तेमालु तमामु घणो आहे एक्स्ट्रा असां हिकिड़ो चम्मच हुजे जेको 24 कलाक में तव्हां यूज़ करियो मिठी शइ जो इस्तेमालु घटि तव्हांजी ज़िंदगी वधि हूंदी माशाल्लाह अच्छा हाणे सवाल इहो थो पैदा थिए त हिन में हिकु जेंडर डिस्क्रिमिनेशन आहे मेल इन जो शिकार वधीक आहिनि या फीमेल इन जो वधीक शिकार आहिनि इन जी जेंडर जे हिसाब सां ऑलमोस्ट मेनोपास खां अॻु में त ठीकु आहे फीमेल्स में प्रेगनेंसी डिलीवर त उनजो रेशियो थोरो घटि आहे मेल बिकॉज असांजो वर्किंग लेबर कंडीशन में बि आहे असां जेके जीअं असां आहियूं रहूं था जेको सो हिकिड़ी एग्ज़ीक्यूटिव क्लास में त उन्हनि में फैटी लिवर जो ज़्यादा आहे रेशो ऐं वरी जेके लेबर तबिको हूंदो पर अॼुकल्ह लेबर में असां ॾिठो आहे त उन्हनि में फैटी लिवर अचे पियो जेके ज़्यादा एक्सेशन कनि था जेके पर छा आहे उनजी डाइटरी
जेके इश्यूज़ आहिनि उहे हैबिट्स आहिनि उन्हनि जे करे आहे, न त उहे असांखां वधीक महिनत था कनि। फीमेल्स में बि उन्हनि खे आहे जिन में ओरल कंट्रासेप्टिव्स या के जेके कंट्रासेप्टिव यूज़ था कनि जेके ॿारनि खे रोकण लाइ, त उन में चांसिस आहिनि फैटी लिवर जा वधीक, या जेके शुगर आहे जिन जी फैमिली में, जंहिंजी जेनेटिकली, जंहिंजी हेरिडेटरी में ओबेसिटी आहे, त उनमें चांसिस ज़्यादा आहिनि। बाक़ी आफ्टर मेनोपास चांसिस ऑफ फैटी लिवर वधीक आहिनि देन बिफोर। त जिन में को मार्बिडिटी आहे, शुगर आहे या जिन सां ब्लड प्रेशर बि आहे, उनमें चांसिस पोइ फैटी लिवर जा वधीक आहिनि। पर जीअं त असांजूं लेडीज़ मोस्टली रहनि ई घर अंदरि थियूं, असां हाउस वाइफ दे कार्ड, हाणे असां वेस्टर्न स्टाइल अची वियो आहे त लेडीज़ जेके अचनि थियूं ॿाहिरि, न त ओवरऑल असांजो जेकॾहिं तव्हां रेशियो ॾिसो त जेको असांजी औरतूं ज़्यादातर दे आर इन होम, त उन में उहा एक्टिविटीज़, उहा एक्सरसाइज़, उहो मूवमेंट करणु, त उन्हनि में चांसिस ऑफ फैटी लिवर बि ज़्यादा आहे, विटामिन डी डिफिशिएंसी भी ज़्यादा है, डायबिटीज़ भी ज़्यादा है, जॉइंट प्रॉब्लम भी ज़्यादा आहिनि, ऐं हाइपरटेंशन भी उनमें ज़्यादा है, बिकॉज उनजी का एक्स्ट्रा करिकुलर एक्टिविटीज़ आहे न। असां जीअं को अहिड़ा पार्क न आहे जिते हलिया वञनि पंहिंजूं वॉक छा कनि, जो असां उहा सोसाइटी अञा उहा डेवलप ई न थी जिते उहा अकेली का औरत पंहिंजे घर खां पार्क ताईं वञे। अहिड़ी गवर्नमेंट अञा अहिड़ी पॉलिसी मालक करे असांजो मुल्क दुनिया जे उन मुल्कनि जहिड़ो थिए जिते हिकिड़ी औरत आज़ादु पंहिंजे घर खां पार्क ताईं वञे, उन को डपु खौफ़ न हुजे, ऐं इनशाअल्लाह सां असां जहिड़े इहे मुल्क में ॾिसूं त औरतुनि जी ॻाल्हि था कयो, मूंखे त लॻे थो त को मर्द बि जेकॾहिं कहिड़े सिचुएशन में निकिरे थो त उहो परेशान किथे मूंखां इहो आहे। पर इनशाअल्लाह उहे ॾींहं ईंदा, ऐं गवर्नमेंट अञा सुठा पार्क बि ठाता आहिनि, उते माण्हू वञनि था, पर अची चवंदा हर कम्यूनिटी में अहिड़ा पार्क हुजनि ऐं सिक्योरिटी तमामु सुठी हुजे, त इहे पोइ सिहत जा बि इन सां गॾु रिलेशन आहिनि। डॉक्टर संतोष, कहिड़ी उमिरि में तव्हां सम्झो था त स्क्रीनिंग लाज़मी आहे जॾहिं कराइजे? बिल्कुलु, ई तव्हांजो हिकिड़ो बहितरीनु ऐं हिकिड़ो कॉमन सुवालु आहे। जिन घरनि में अगरि किथे फैटी लिवर या असांखे सेरोसिस आहे, जिन जे घर में को मदर या फादर जिन खे फैटी लिवर आहे, या उन्हनि खे जिगर जी बीमारी आहे, या उनखे शुगर आहे या ब्लड प्रेशर आहे, त पोइ उन घर मां उन फैमिली में उहे ॿार जिन जी उमिरि 20 साल खां मथे आहे, उहो पंहिंजो हर साल स्क्रीनिंग टेस्ट कराइनि। पर जेकॾहिं जेके 40+ आहिनि त एवरी 3 मंथ 6 मंथ पंहिंजो फॉलोअप कनि। जेकॾहिं उहे ठीकु आहिनि त ईयरली, पर जिन जे घर में फैमिली में हेरिडेटरी आहे, जेनेटिक्स आहे, उन्हनि खे त ईयरली पंहिंजो चेकअप कराइणो घुरिजे। बाक़ी जिन खे घर में स्क्रीनिंग में कहिड़ा कोई हेपेटाइटिस C आहे, B आहे, त उनजी स्क्रीनिंग कराई बि आहे। जेकॾहिं नेगेटिव आहे त पोइ असां उनजो फॉलोअप में न वेंदा आहियूं। पर जेकॾहिं फैटी लिवर आहे त तव्हांखे डायबिटीज़ जे बारे में, शुगर जे बारे में, ब्लड प्रेशर जे बारे में, इहो बिल्कुलु हर घर में, हर फैमिली में स्क्रीनिंग आफ्टर 18 ईयर्स एज थियणु घुरिजे। इहो ज़रूरी आहे स्क्रीन कराए छॾे। अच्छा, अगरि मिसाल को मॉर्बिडिटी कोन्हे, उनखे जेकॾहिं फैटी लिवर थी थो वञे, ख़ुदा न ख़ास्ता, त इहो पॉसिबल आहे? नंबर 1। नंबर 2, जेकॾहिं इहो थी थो वञे त उन जे इलाज जे लाइ कुझु मेडिसिन्स या ड्रग्स जी ज़रूरत पवंदी आहे इन खे रिवर्स करण जे लाइ? जेकॾहिं को बि, इहो तव्हां प्यारो ऐं ज़बरदस्त सवालु आहे, इहो कॉमन क्वेश्चन आहे ऐं हर घर में इहो शइ आहे। जेकॾहिं हेल्दी आहे, को बि उनखे को मॉर्बिडिटी न आहे, को शुगर न आहे, ब्लड प्रेशर न आहे, फैमिली में सभु हेल्दी आहिनि, उनखे फैटी लिवर आहे, त आई थिंक उनखे का मेडिसिन वठण जी ज़रूरत न आहे। हू सिर्फ़ु 4 चीज़ूं पंहिंजी ज़िंदगी में करे, त उनजो मिठे जो इस्तेमालु थोरो घटि करे, मिठे जो घटि इस्तेमालु, लूण जो घटिताई करे त ज़िंदगी में वधाई थिएसि। वॉक 30 to 45 मिनट्स करे, डाइट में कढ़ाई जेके असांजा ऑयली या जेके हाईली जेके सेचुरेटेड फैट उनखे यूज़ घटि करे। ऑलमोस्ट जिन जो जेकॾहिं फैटी लिवर 1 ऐं 2 फेब जे स्कोर जे अंदरि आहे, उहो रिवर्सिबल आहिनि। 3, 4 आहे, उन्हनि कंडीशन में जिन में असां फेब स्कोर कंदा आहियूं, उहो 3 ऐं 4 स्टेज आहे, जिन जी LFT-D रेंज आहे, जिन में ज़्यादा ओबेसिटी आहे, त उनमें असां वटि नयूं ड्रग्स अवेलेबल आहिनि, मेडिसिन अवेलेबल आहिनि, जिन सां असां पंहिंजो वेट बि घटाए सघूं था, असां उनजी जिगर जो इफेक्ट बि सही करे सघूं था। पर उहो तॾहिं उन कंडीशन में देयर इज़ सम अदर प्रॉब्लम्स। सिंपल फैटी लिवर, हेल्दी, गो विथ नॉर्मल लाइफ स्टाइल चेंज।
मतिलबु सिर्फ़ु पंहिंजी पंहिंजी ज़िंदगी जे प्रिवेंशन तर्ज़ अमल खे बहितर करणु। पंहिंजी ज़िंदगी जो डिसिप्लिन ठाहे। ठीकु आहे। असांजो मुंहिंजो इहो चवंदा त लूण जो इस्तेमालु घटायो, पंहिंजी ज़िंदगी वधायो। मिठो घटि, ज़िंदगी वधि। ठीकु। ऐं पंहिंजी मूवमेंट एंड मूवमेंट इज़ द मेडिसिन। ऐं पंहिंजी डाइट में जेको असां हाईली असां शौक़ीन कढ़ाई असांजे घरनि में ऑयल में सभु शइ थिए थी उनखे घटाए। मोस्टली डॉक्टर संतोष असां इहो मतिलबु हींअर जेको ऑब्ज़र्व कयूं पिया उहो इहो आहे त असां वटि मोस्टली फैमिलीज़ हाणे घर में मानी घटि था खाइनि। इहे जेके स्ट्रीट फूड आहियूं आहिनि उन्हनि में उहे दे आर फुल ऑफ पीपल न। तव्हां ॾिसंदव त माण्हुनि जी रश उनजो रीज़न ज़्यादा आहे न। उनजो इन करे वेस्टर्न यूरोपियन स्टाइल इम्पोर्टेंट शइ जंहिं ते आउं चाहियां थो तव्हां ज़रूरु रोशनी विझो त लेट आवर्स में इहो सभु इस्तेमालु करो। इहो त हाणे तव्हां इहो क्वेश्चन अराइज़ कयो। ऐं गवर्नमेंट खे सलाम कंदुसि। इहो जो 9 बजे 8:30 बजे हिननि जेको बंदि कया आहिनि इहे ऐं उते इम्प्लीमेंट थियो पियो आहे लॉकडाउन जेको कयो आहे उन सां इम्प्लीमेंट सां इहो फ़र्क़ु पियो आहे त तव्हांजा शॉप्स ठीकु आहे पोइ ऑनलाइन तव्हांखे घुराइणो थो पए। न त ओवरऑल असांजा यंग जनरेशन तव्हां ॾिसंदो रुॻो असांजी होटलूं फुल लॻी पियूं हूंदियूं आहिनि इन्हनि सां। त नो डाउट असांजो जेको वेस्टर्न ऐं यूरोपियन स्टाइल अची वियो आहे असांजो हर ॿार खे इहे फूड अॼुकल्ह उनखे लाइक था कनि। डिफरेंट वैराइटीज़ जो असां इहे फूड स्ट्रीट में आहिनि। उहो मेन फैक्टर आहे असांजी फैटी लिवर में। सही। एंड दैट इज़ ऑल्सो पार्ट। जीअं तव्हां चयो न हिकिड़ो हेल्दी माण्हू आहे फैटी लिवर सां अचे पियो त उनजो रीज़न तव्हां ॾिसंदो बिहाइंड दिस घर जा खाधा घटि आहिनि। सही। वेजिटेबल जो इस्तेमालु घटि आहे, फ्रूट जो इस्तेमालु घटि आहे। पर हे जेके स्ट्रीट फूड आहिनि मुंहिंजो हींअर जेको ऑलमोस्ट 26-30 जो तजुर्बो थी वियो आहे मुंहिंजी क्लिनिक्स में। हींअर जेका बि यंग जनरेशन जे वालदीन आहिनि उहे इन ॻाल्हि लाइ छो त असां जंहिं दौर में आयासीं उन में मोबाइल हो न। हाणे असांजी 25 ईयर्स खां पोइ मोबाइल अचणु शुरू थिया त असांजा बच्चा आहिनि न इहे दौर में इन में। त ओवरऑल इन मोबाइल जेके असांजा डिजिटल डिवाइस जो जेको यूज़ थियो आहे असांजी मूवमेंट घटिजी वई आहे। असां हर कमु वेही करियूं पिया। इहो द मेन फैक्टर। हाणे त असां हर शइ मोबाइल ते वेही ऑर्डर कयूं था असांजे घर ताईं डोर स्टेप ते अची थी वञे। असांखे उनजे लाइ निकिरणो अॻु में त ईअं हूंदो त भला ठीकु आहे भई सभु कुझु सही असांजी सेडेंटरी लाइफ हूंदी पर घटि में घटि कंहिं शइ जे वठण जे लाइ असां घर खां ॿाहिरि त निकिरंदा हुआसीं। हाणे त उनजे लाइ उहा बि ज़रूरत कोन थी पए। वी जस्ट क्लिक ऑन टेलीफोन। इहो असांजे हर अटेंडेंट पेशेंट जेको अचे थो माउ पीउ उन जी शिकायत इहा आहे डॉक्टर साहिबु खाधो ॿाहिरि जो थो खाए। हाणे जेकॾहिं असां ॾिठो त असांजा बि औलाद असांजा फैमिलीज़ असांजा बच्चा नो असांजो सर्कल अहिड़ो आहे असां का लिकाए थो कोन दे लाइक द फूड। हाणे उन में इहो आहे त जेकॾहिं असां उनखे सम्झायूं बाबा हिन में हिन जो इस्तेमालु घटायो वीकली बेसिस ते हुजे मंथली बेसिस ते हुजे उन सां गॾु तव्हांजी पंहिंजी एक्सरसाइज़ हुजे उन में पंहिंजी ॿियो असांजी जेके मशरूबात आहिनि हिकिड़ो हिन चैनल जे ज़रूरु हिकिड़ो इहो जीअं हाट सीज़न आहे त मशरूबात जो इस्तेमालु हीअ जेके पाण यूज़ उनजो घटायो। नेचुरल फ्रूट्स हीअ जेके कॉकटेल्स हीअ इनखे बिल्कुलु बंदि करे छॾियो। इट इज़ अ मेन फैक्टर फॉर द फैटी लिवर फॉर द रीनल इशूज़ फॉर द डायबिटीज़ शुगर जे लाइ ब्लड प्रेशर जे लाइ ओवरऑल असांजी जेके ॿियूं जिस्मानी बीमारियुनि लाइ फ्रेश फ्रूट जो इस्तेमालु कजे। ऐं बायोलॉजिकल जेके फ्रेश असांजा खाधा पीता हुआ जेके मिलनि था मार्केट में उनजो आर्टिफिशियल चीज़नि खां अवॉइड कजे। ऐं असां वटि अलाह साईं करे जो असांजी इंतिज़ाम आहे एतिरी अकाउंटेबल हुजे जेके मार्केट्स में इहे चीज़ूं अवेलेबल आहिनि असांजे आम अवाम लाइ उनजी सफ़ाई सुथराई ऐं उनजी सैनिटाइज़ेशन या उनजी हाइजीनिक कंडीशन ते थोरो चेक एंड बैलेंस हुजे। सही। उहो तमामु घटि आहे। सही। फाइनली तव्हां छाकाणि त सोशल वर्कर बि आहियो ऐं इन हवाले सां कोई मैसेज 30 सेकेंड्स। सर मुंहिंजो तव्हां हीउ जेको प्रोग्राम रखो था हिन में नो डाउट आवाम खे फ़ाइदो थिए थो। मुंहिंजो इहो ई मैसेज आहे तव्हां ख़ुदि सिहतमंद आहियो तव्हांजी ख़ुदि ज़िंदगी सुठी आहे त तव्हां पंहिंजे घर लाइ ऐं पाकिस्तान लाइ सुठा आहियो। इन करे मिठे जो इस्तेमालु घटि पंहिंजी ज़िंदगी खे करियो वधि। लूण जो इस्तेमालु घटायो पंहिंजी ज़िंदगी वधायो। 30 खां 45 मिंट पंहिंजो पाण खे हलायो त तव्हांखे इहे कॉम्प्लिकेशन्स इहे फैटी लिवर इहे जिगर जा प्रॉब्लम इहे ब्लड प्रेशर इहे शुगर न थींदो। ऐं पंहिंजी लाइफ स्टाइल में डाइट हेवी डाइट्स फ्रेश फ्रूट्स वेजिटेबल्स फिश चिकन भले इस्तेमालु करियो पर उन सां गॾु इहे जेके मशरूबात आहिनि उनजो इस्तेमालु घटायो। इहो ई मुंहिंजो मैसेज आहे
तव्हां ख़ुशि हूंदो, तव्हांजी फैमिली, तव्हांजा बच्चा ख़ुशि हूंदा त पूरो सिंध ख़ुशि हूंदो, पूरो पाकिस्तान ख़ुशि हूंदो। ज़बरदस्त। पाकिस्तान जिंदाबाद। थैंक यू वेरी मच। थैंक यू सर, थैंक यू तव्हां। व्यूअर्स, संतोष साहब सां जो की गुफ्तगू जिगर जी बीमारियुनि जे हवाले सां, ऐं फाइनली हलंदे हलंदे गुज़ारिश इहा ई त असां पंहिंजे इन्हनि बीमारियुनि खे पाण दावत ॾींदा आहियूं। जेकॾहिं असां कुझु प्रिवेंटिव मेयर्स या बचाव जा उपाउ इस्तेमालु कयूं त असां इन्हनि बीमारियुनि खां न सिर्फ़ु पाण खे बल्कि सॼी सोसाइटीअ खे बचाए सघूं था। इट्स नॉट अ डिफ़िकल्ट जॉब के असां इन जे लाइ का वॾी महिनत करणी पवंदी। सो जेकॾहिं बचाव जा के उपाउ असां पंहिंजे ज़िंदगीअ में इस्तेमालु कया वरिता त असां इन्हनि बीमारियुनि खां पाण खे बचाए सघंदासीं। ईंदड़ प्रोग्राम ताईं इजाज़त। अल्लाह भाई। थैंक यू।